हमास सरबराह इस्माइल हानिया ईरान में इसराइली मिसाइल हमले में शहीद ईरानी सदर जे कसम खणण जी तकरीब में शिरकत लाइ इस्माइल हानिया इसराइल मिसाइल हमले में मुहाफ़िज़ समेत शहीद थी वियो। ईरानी इस्माइल हानिया जी शहादत ते 3 ॾींहनि जे सोग पलान जो ऐलान करे छॾियो। ईरानी सुप्रीम लीडर आयतुल्ला ख़ामनाई जो चवणु आहे त इस्माइल हानिया जे मौत जो पलान करणु ईरान जो फर्ज़ आहे। दहशतगर्द ऐं कब्ज़ा माफ़िया खे इस्माइल हानिया जे क़त्ल ते पछताइणो पवंदो। ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान जो चवणु आहे त इसराइल जे बुज़दिलानी कार्रवाई जो जवाब ॾियणो पवंदो। ईरान पंहिंजी इलाइक़ाई सलामती ख़ुदमुख्तियारी जी हिफ़ाज़त कंदो। पाकिस्तान, चीन, रूस ऐं तुर्किया इस्माइल हानिया जे क़त्ल खे न क़बूलण जोॻो करार ॾेई छॾियो। अमरीका तरफ़ां रद्द अमल ज़ाहिर करण खां इनकार। इस्माइल हानिया जे मिसाइल हमले में क़त्ल ते गनती आहे। आलमी बिरादरीअ खे हमास अॻवान जे क़त्ल जो नोटिस वठणु घुर्जे। परदेही तर्जुमान इस्माइल हानिया जी शहादत मां वाज़िह आहे त इसराइल अमन जो ख़्वाहिशमंद नाहे। तुर्किया इस्माइल हानिया जी शहादत सां खिते में तशद्दुद वधीक वधी वेंदो। रूस मूंखे नथो लॻे त जंग अणतर आहे। सफ़ारतकारी लाइ हमेशह गुंजाइश मौक़िया मौजूद आहिनि। अमरीकी बचाव वारो वज़ीर पीपुल्स पार्टी JUI जमायत इस्लामी तरफ़ां इस्माइल हानिया जे क़त्ल जी मज़म्मत। शेरी रहमान जो चवणु आहे त इस्माइल हानिया जी शहादत सां इसराइल वाज़िह कयो आहे त खेसि को बि रोकण वारो नाहे। फज़ल रहमान जो चवणु आहे त इस्माइल हानिया जी शहादत सां फ़लस्तीनी मज़ाहमती तहरीक ख़त्म न थींदी। हाफ़िज़ नईमुर रहमान जो चवणु आहे त इसराइल ऐं संदसि हामियुनि खे ज़ुल्म जी क़ीमत अदा करणी पवंदी। ओबावड़ो ऐं कश्मीर में पुलिस चौकियुनि ते धाड़ियलनि जा हमला। सब इंस्पेक्टर समेत 4 एहलकार शहीद। 4 धाड़ियल मारिजी विया। रोनती लिंक रोड ते सीपेक चौकियुनि ते धाड़ियलनि जे हमले में 3 पुलिस एहलकार शहीद। कश्मीर वेझो सिंध पंजाब दंग ते पुलिस चौकीअ ते हमलो। सब इंस्पेक्टर शहीद। 4 धाड़ियल मारिजी विया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी मुलाक़ात। मुल्क जी मजमूई सिक्योरिटी सूरतहाल ते ॻाल्हियो। आर्मी चीफ जी पाक फ़ौज जे पेशवर तयारियुनि बाबति ब्रीफिंग। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां पाक फ़ौज जे पेशवर या ऑपरेशनल तयारियुनि ते इत्मीनान जो इज़हार। क़ौमी असेंबली जी स्टेंडिंग कमेटी इलेक्शन एक्ट तरमीमी बिल जी मंज़ूरी ॾेई छॾी। इजलास दौरान कानून वारे वफ़ाक़ी वज़ीर आज़म नज़ीर तारड़ ऐं PTI अॻवान अली मोहम्मद ख़ान में मुंहुं मारी। आज़म नज़ीर तारड़ जो चवणु आहे त अदलिया जो कमु कानून साज़ी न पर कानून जी तशरीह करणु आहे। आज़ाद असेंबली मेंबर हिकु भेरो ॿीहर कंहिं पार्टी खे ज्वाइन करे सघनि था। कंहिं बि इदारे खे आईन ॿीहर लिखण जी इजाज़त नथी ॾेई सघे।